नाज़रीन, हैदराबाद जी मक़ामी होटल में नाम्यारे अदीब ज़ुल्फ़कार हाले पोटो जे किताब जी मुहूर्ती तक़रीब थी गुज़री। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है नसीर चन्ना। जी नसीर। हैदराबाद के खानगी होटल में नाले वाले अदीब दानिशवर ॾाहे ज़ुल्फ़कार हाली पोटो की किताब से सांडियम साह में जी मुहूर्ती तक़रीब कोठाई वही है। अचो तो हिते मौजूद माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं तो हू इन किताब के हवाले से कड़ा तासर बयान कनि। उन्हनि जी शख़्सियत, उन्हनि जो जेको भी कंट्रीब्यूशन है, अदबी कद्दो ऐं काठ है या सियासतदान हैं, वो मुख़्तलिफ़ जिन भी फील्ड से उन ताल्लुक़ है, ज़ुल्फ़कार उनके तमाम सुठे नमूने से वाज़े नमूने से लिखियो है, ॾाढी ख़ूबसूरती से लिखियो है। ॻाल्हि त अॼु जेके हिन में अहम ॻाल्हियूं थियूं आहिनि त सभ खां पहिरीं त सिंधी ॿोली जेका आहे उन में जेके ग़लति लफ़्ज़ इस्तेमाल पिया थियनि उन ते असांजे आलमनि खे गॾिजी वेही कुझु सोचणु खपे। ऐं हीअ ख़ुदि किताब उन्हनि शख़्सियतुनि जी मुख़्तसर आत्मकथा आहे। ही किताब दरअसल हिकिड़ो दस्तावेज़ी हैसियत रखे थो। जॾहिं मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा, मोहतरम साईं GM सैयद, शहीद फाज़िल राऊ ऐं जेकॾहिं इख़्तिसार सां चवां त हसन दरस ताईं जेके क़ीमती असासूं आहिनि असांजी सिंध जो, उन जे बारे में हुन जी किताब लिखिया आहिनि। मुंहिंजो पिटाईअ खे हिकिड़ो आहे मज़मून डेडिकेट थियल शेख हयाज़ आहे, इब्राहिम जोयो आहे, ज़ुल्फ़कार अली भुट्टो आहे, साईं GM सैयद आहे, फाज़िल राऊ आहे, आगा सलीम आहे, तंहिंजे मुख़्तलिफ़ खुशवंत सिंह आहे ऐं काफ़ी वरी सॻे जा बि लिटरेरी माण्हू, अदबी माण्हू ऐं गॾो गॾु सिंध जा तमामु वॾा नाला। त ही उहे मज़मून सभु गॾु को 50 खनि मज़मून जेके गॾिजी ऐं मूं पंहिंजा उहे तबज़ाद आहिनि उन्हनि खे किताबी शिकल में आंदी आहे, जंहिंजी मुहूरत तव्हांजे साम्हूं आहे। से सब सांडियम साह में ज़ुल्फ़कार हाले पोटो जो वो किताब है जैमें उन पाकिस्तान की मुख़्तलिफ़ शख़्सियतूं, दुनिया जो मुख़्तलिफ़ जेके नाम्यारूं शख़्सियतूं आहिनि उन ते उन्हनि जे ज़ात मुतलिक़ लिखियो आहे ऐं उन जी ज़िंदगी जा मुख़्तलिफ़ पहलू जेके आहिनि उन्हनि खे उजागर कयो आहे। हिते मौजूद अदीबनि, शाइरनि ऐं दानिश्वरनि जो ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो चवणु आहे त ज़ुल्फ़कार हाली पोटो सियासी, समाजी ऐं इल्मी शख़्सियतुनि ते हीअ किताब लिखी तमामु वॾो कारनामो सर अंजाम ॾिनो आहे। ख़ासि तौर ते नौजवान नस्ल जे लाइ हीअ किताब तमामु घणो फ़ाइदेमंद साबित थी सघे थो। कैमरामैन यासिर कुराई सां गॾु नसीर चन्ना, आवाज़ न्यूज़, हैदराबाद।